अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। नून लीग जो एस्टेब्लिशमेंट ते सेनेट चेयरमैन जी मुदाख़लत करण जो इल्ज़ाम। मरियम नवाज़ खां पोइ शाहिद खाकान अब्बासीअ नून लीग सेनेटर खे फ़ोन अचण जी दावा करे छॾी। शाहिद खाकान अब्बासीअ चयो आहे त DGISPR जे बयान खां पोइ उमेद हुई त एस्टेब्लिशमेंट हाणे न्यूट्रल थी वेंदो, पर अॼु असां वटि हिक खां वधीक सबूत मौजूदु आहिनि। सेनेटर हाफ़िज़ अब्दुल करीम चयो आहे त मूंखे फ़ोन करे चयो वियो त हुकूमती उमेदवार खे वोट ॾियो या गैर हाज़िर रहो। न अॻु को दवा क़बूल कयो, न हाणे कंदासीं। नई चूंड समेत समूरा ऑप्शन साम्हूं रखणा पवंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त PDM जो लॉन्ग मार्च अवाम लाइ न पर NRO लाइ आहे। सेनेट चेयरमैन तोड़े डिप्टी चेयरमैन जी चूंड बि हुकूमत जी कामयाबी यकीनी आहे। पुराणे निज़ाम जी तब्दीली कानून साज़ीअ खां सवाइ मुमकिन न आहे। सेनेट में अक्सरियत हासिल करण बैदि कानून साज़ी करणु आसान थी वेंदी। पुराणे निज़ाम खे ख़तमु करे नओं सिस्टम आणण में वक़्तु लॻंदो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान विच में फ़ोन ते राब्तो। आसिफ ज़रदारी यूसुफ रज़ा गिलानी ऐं मौलाना अब्दुल गफ़ूर जी कामयाबीअ लाइ पुरउमीद। आसिफ ज़रदारीअ चयो आहे त PDM खे सेनेट में हुकूमत ते वाज़े बरतरी हासिल आहे। होमवर्क बि मुकमल आहे। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त इस्टेब्लिशमेंट मुदाख़लत ख़तमु न कई त असां बि सेनेट चेयरमैन जी चूंड खां पोइ सभु कुझु पधिरो कंदासीं। अपोज़िशन पंहिंजो सेनेट चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन चूंडाइण लाइ राब्ता तेज़ करे छॾिया। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ खे सेनेट चूंड में सहकार जी दरख़्वास्त करे छॾी। गफ़ूर हैदरीअ जी बि सिराजुल हक़ सां मुलाक़ात हिमायत करण जी दरख़्वास्त। MQM राब्ता कमेटीअ जे इजलास में PTI सां इत्तेहाद बरक़रार रखंदे वोट ॾियण जो ऐलान करे छॾियो। जमायत इस्लामी पारां सेनेट जे चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन जी चूंड में हिसो न वठण जो ऐलान। जमायत इस्लामी जा सेनेटर वोट कास्ट करण न ईंदा। अगर एक है तो एक को ही प्यार दीजिएगा, अगर साथ में एक और भी हो, दो हो तो दोनों को प्यार देना है। 100% रिजल्ट चाहिए है, क्लोजअप चाहिए है, फेस और गर्दन का मिस होने का कोई ऑप्शन हमारे पास नहीं है। तो ये बड़ी अलार्मिंग बात है कि एक खातून जो कि US सिटीजन है, US पासपोर्ट होल्डर हैं, टेक्सास में बैठकर आपने खुद ये बातें उनकी सुनी हैं कि इस तरह जैसे माफिया डॉन हो उस तरह ये सारी एक्शन डायरेक्ट कर रही हैं। ये बाहर बैठ के भी ये लोग इस मुल्क में अफरा तफरी और अनादगी फैलाना चाह रहे हैं। कराची में कहकशा नाले औरत पारां अमरीका में दहशतगर्दी जो नेटवर्क हलाइण जो इंकशाफ। CTD सरबराह ऐं रेंजर्स अमलदारनि गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त कराची में MQM लंदन दहशतगर्दी ऐं दफ़ेर पखेड़ ॿीहर पंहिंजा पेर ॼमाइण जी कोशिश करे रही आहे। अमरीका में कहकशा नाले औरत MQM जे बानीअ जे चवण ते कराची में फसाद पखेड़ण लाइ सियासी ऐं मज़हबी शख़्सियतुनि खे टारगेट किलिंग कराए कराची में 2007 में पैसनि एवज़ टारगेटिंग किलिंग कंदड़ दहशतगर्द ग्रुप खे पकड़ियो वियो, जिन जे ॾिस ते ॿिया ग्रुप बि पकड़िया विया। कहकशा कराची में केतिरनि ई माण्हुनि खे क़त्ल करायो आहे। पेशावर हाई कोर्ट टिकटॉक एप्लीकेशन अॼु खां बंदि करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत हुकुम में चयो आहे त पाकिस्तान में रोज़ानो 45 लख वीडियोज़ अपलोड थींदियूं आहिनि। टिकटॉक वीडियोज़ असांजे मुआशिरे लाइ क़बूल करण जोॻियूं न आहिनि। सहकार थियण ताईं एप्लीकेशन बंदि रखी वञे। सिंध समेत समूरे मुल्क में शब महराज निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। शब महराज उहा भलारी रात आहे जंहिंमें अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे महबूब नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे महराज जो शरफ़ अता करण सां गॾु 5 नमाज़ुनि जो तहफ़ो ॾिनो। सिंध जे तालीम खाते पारां शब महराज जे मौक़े ते सुभाणे तालीमी इदारनि में मोकल जो ऐलान। नोटिफिकेशन जारी करे छॾियो। PTI सिंध सेनेट चूंडुनि में पार्टीअ जे उमेदवारनि खे वोट न ॾींदड़ MPs शहरयार शर ऐं असलम अबड़ो खे पार्टीअ मां निकाली ॾेई छॾी। खुर्रम शेरज़मा चयो आहे त असलम अबड़ो ऐं शहरयार शर सिंध जे मुस्तक़बिल जो सौदो कयो। ॿिन्ही लोटनि ख़िलाफ़ पार्टीअ जो ॿियनि लाइ सबक़ आहे।
अठहठ मोरी शहरी इताद अठहठ मोरीअ जी हिकु अहम गॾिजाणी बरकत बिरोहीअ जी सदारत में अनवारुल क़ुरान हुसैनी अठहठ मोरीअ में थी गुज़री। गॾिजाणीअ में शहरी इताद खे मुकमल फ़ाल बणाइण ते गौर वीचार करण खां पोइ 20 ॼणनि ते मुश्तमिल हिकु अहम कमेटी जोड़ी वई, जंहिंमें माहवार गॾिजाणी करे शहरी मसाला, बिजली, चौकीदारी निज़ाम, लोड शेडिंग, जुमे नमाज़ दौरान शहर बंदि ऐं ॿियनि मसाइलनि ते गौर वीचार करे अहम फ़ैसिला कया वेंदा। शहरी इताद जे वफ़द DC ज़िला शहीद बेनज़ीराबाद सां मुलाक़ात करे शहर जे मसइलनि बाबति लिखत में आगाह कयो वेंदो ऐं DCअ खे शहर जो मुआइनो पिणु करायो वेंदो। गॾिजाणीअ में मौलाना रज़ा मोहम्मद मेंगल, कादिर बख्श बिरोही, शम्स बरामाणी, नवाज़ चांडियो, गुलाम रसूल लाशारी, हुज़ूर बख्श बिरोही, अब्दुल रहमान गोरचाणी, गुलशेर चांडियो, अमीर अली, सत होतूमल, महेश अरबाब, अमजद, मास्तर अली हैदर, नूर अहमद शाह, उस्ताद लियाकत अली ऐं नूरो ख़ान ऐं मेवो ख़ान शरीक। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।